أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم إن الذين يجادلون في آيات الله بغير سلطان أتاهم إن في صدورهم إلا كبر ما هم ببالغيه فاستعذ بالله إنه هو السميع البصير لخلق السماوات والأرض أكبر من خلق الناس ولكن أكثر الناس لا يعلمون बेशक उहे माण्हू जेके अल्लाह जे आयतुनि में झगड़ा विझनि था बग़ैर अहिड़े कंहिं दलील जे जेका उन्हनि वटि आई हुजे, ॿी का ॻाल्हि न आहे, सिर्फ़ु उन्हनि जे सीननि में उन वॾाईअ जो गुरूर आहे, धोखो आहे, जंहिंखे ही कॾहिं बि पहुची नथा सघनि। अवां अल्लाह पाक जी पनाह वठो, बेशक हू हर शइ खे ॿुधण वारो ऐं हर शइ खे ॾिसण वारो आहे, हर ॻाल्हि खे ॿुधण वारो, हर शइ खे ॾिसण वारो आहे। आसमाननि ऐं ज़मीननि जी पैदाइश इंसाननि जी पैदाइश खां वॾी आहे, पर अक्सर माण्हू नथा ॼाणनि। हिन में अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो त उहे माण्हू जेके अल्लाह जे आयतुनि में झगड़ो कनि था, यानी अल्लाह जे आयतुनि खे नथा मञनि ऐं उन में मुख़्तलिफ़ क़िस्मनि जो जेको एतिराज़ ऐं इश्काल कनि था, त उन जी इन जो छाजे लाइ था कनि? बग़ैर सुल्तान अताहुम, कंहिं दलील, अहिड़ी दलील खां सवाइ जेका उन्हनि वटि आई हुजे। का बि दलील उन्हनि वटि कोन्हे, को बि अहिड़ो दलील न आहे जंहिंजे करे हू इनकार कनि था अल्लाह जे आयतुनि जो, अल्लाह जे हुक्मनि जो। को दलील कोन्हे, बसि इन करे था कनि जो सबबु इन जो सिर्फ़ु हिकिड़ो इहो आहे त इन्हनि जे सीननि में वॾाई आहे ऐं वॾाईअ जो हिकिड़ो धोखो लॻो पियो आहे ऐं उन वॾाईअ खे ई हरगिज़ पहुची नथा सघनि। छा मतिलबु इहो त ही पंहिंजे दिलि में पंहिंजे पाण खे वॾी का हस्ती था सम्झनि ऐं इन वॾी हस्ती सम्झण जे करे जेको आहे सो हिननि खे अल्लाह जी आयतुनि खे क़बूल करणु ऐं पैगम्बर जी ॻाल्हि क़बूल करणु, इन खां हिननि खे आर थो लॻे। ॿियो ही सम्झनि था त जेकॾहिं असां हिकिड़ी वॾी हैसियत में आहियूं, असांजी वॾी इज़त आहे ऐं उहा इज़त असांजी बरक़रार तॾहिं रहंदी जॾहिं असां पंहिंजे मज़हब ते रहंदासीं। जेकॾहिं असां पंहिंजे मज़हब खे छॾे ॾिनूं, यानी पंहिंजे इन कूड़े मज़हब खे, बुत परस्तीअ खे असां छॾे ॾिनूं, त पोइ असांजी इज़त ख़तमु थी वेंदी। हालांकि अल्लाह ताला फरमाए पियो त जेका इन्हनि खे इहा यानी धोखो लॻो पियो आहे इज़त जो, इन इज़त खे हरगिज़ नथा हासिल करे सघनि इन मज़हब ते ऐं इन कूड़ ते रहण जी हालत में। हा, अलबत्ता जेकॾहिं ही मुसलमान थी वञनि, इस्लाम अपनाइनि, सचो दीन अपनाइनि, त पोइ अल्लाह ताला इन्हनि खे इज़त अता फरमाईंदो। त तव्हां अल्लाह ताला खां पनाह घुरो। अल्लाह ताला हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे फरमाए ऐं हर मुख़ातिब खे त तव्हां अल्लाह ताला जी पनाह में अचो, इन तकब्बुर खां ऐं इन वॾाईअ जे ऐं हठ जे जेको आहे धोखे खां। इहो तकब्बुर तमामु ख़तरनाक शइ आहे, तमामु ख़तरनाक शइ आहे। अक्सर गुनाह जेके आहिनि इन तकब्बुर जे करे थियनि था। अल्लाह पाक खां घुरिजे या अल्लाह असांजे दिलनि खे इन तकब्बुर जी बीमारीअ खां, तकब्बुर जी गंदगीअ खां पाक फरमा। ग़ीबत इन जे करे थिए थी, बोतान तराशी इन जे करे थिए थी ऐं अहिड़े तरीक़े सां एतिराज़ जेके थियनि था उहा इन जे करे थियनि था। घणेई गुनाह आहिनि, बल्कि बुज़ुर्ग फरमाईंदा जंहिंजे दिलि खे अल्लाह ताला तकब्बुर खां पाक फरमाए छॾे, अल्लाह ताला उन खे पंहिंजी विलायत खां ऐं दोस्तीअ खां महरूम कोन थो करे, उनखे ज़रूरु अल्लाह ताला पंहिंजी दोस्ती अता फरमाईंदो। इस्लाम मुसलमान आहे ऐं पोइ तकब्बुर खां पाक थी वञे त। इन्नहु हुव समीउल बसीर, बेशक ओ अल्लाह जेको हर ॻाल्हि खे ॿुधण वारो ऐं हर शइ खे ॾिसण वारो आहे। अॻियां अल्लाह ताला फरमायो त आसमाननि ऐं ज़मीननि खे पैदा करणु इंसाननि जे पैदाइश खां वॾी शइ आहे। छो त यानी इंसाननि खे पैदा करण जो मतिलबु छा आहे
त इंसाननि खे ॿीहर पैदा करणु, मारण खां पोइ वरी पैदा करणु। हीअ जेके मुशरिकीन मक्का हुआ उहे इन ॻाल्हि खे तस्लीम कंदा हुआ, इन ॻाल्हि खे मञींदा हुआ त आसमाननि खे अलाह पाक ई पैदा कयो, ॿिए कंहिं कोन पैदा कयो, ज़मीननि खे अलाह पाक ई पैदा कयो आहे। हाणे जॾहिं इहा ॻाल्हि मञीनि था त पोइ इहा ॻाल्हि छो नथा मञीनि त अलाह ताला इंसान खे, जंहिंखे इंसान खे अलाह पाक ई पैदा कयो, इन खे अलाह ताला मारण खां पोइ वरी ॿिए दफ़ा पैदा कंदो। इहा ॻाल्हि हुननि खे छो महाल थी लॻे, छो नामुमकिन थी लॻे? हालांकि आसमान ऐं ज़मीन खे पैदा करणु इहो तमामु यानी वॾी ॻाल्हि आहे। आसमान ऐं ज़मीन खे पैदा करणु तमामु वॾी ॻाल्हि आहे बमुक़ाबिला इंसान खे ॿीहर पैदा करण जे। जॾहिं इहो सम्झनि था, मञीनि था त अलाह पाक ई आसमान ज़मीन खे पैदा कयो, माना वॾी शइ अलाह करे छॾी, त पोइ ॿीहर इंसान खे पैदा करणु इहा त हिकिड़ी मामूली ॻाल्हि आहे। इहा ॻाल्हि हिननि खे छो नथी सम्झ में अचे? अलाह ताला फरमाए पियो त यकीनन आसमाननि ऐं ज़मीन जो ई पैदाइश इंसाननि खे पैदा करण खां वॾी शइ आहे, वॾी ॻाल्हि आहे। पर अक्सर माण्हू नथा ॼाणनि। अलाह रब्बुल आलमीन पाण सभिनी खे सही सम्झ ऐं सही अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। या रहमर राहिमीन, या रहमर राहिमीन, या रहमर राहिमीन, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल ख़ासिरीन। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनह व फ़िल आखिरति हसनह व क़िना अज़ाबन नार। व सल्लल्लाहु तआला अला हबीबिही मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक वसल्लम।